तमाजे मथा रोजा फर्ज कया रोजा लाज़िम कया कमा कुतिबा अलल लज़ीना मिन क़ब्लिकुम जीअं ॿियनि उम्मतुनि जे मथां रोजा फर्ज हा उन्हनि जे मथां लाज़िम हा मां रब्बुल आलमीन तव्हां जे मथां बि रोजा इन करे फर्ज कया आहिनि त लअल्लकुम तत्तक़ून ताकि तव्हां जे दिल जे अंदरि तक़वा पैदा थिए। पहिरीं ॻाल्हि इहा आहे इन आयत करीमा जे इबादत जी तरफ़ जेकर नज़र कजे त अल्लाह रब्बुल आलमीन मुखातिब आहे ईमान वारनि सां या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहल्लज़ीना आमनू ए ईमान वारो हाणे मोमिन जो तफ़सील छा आहे मोमिन जी हक़ीक़त छा आहे मोमिन चइबो छा कया मोमिन उनखे चइबो आहे मुझे मुस्तफा फरमायो त ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही व नास अजमईन तमामा तेसिताईं को मोमिन नथो थी सघे जेसिताईं मां महबूब सां सभ खां वधीक मोहबत करे पंहिंजे वालिद खां वधीक पंहिंजे मिटनि खां वधीक पंहिंजे माइटनि खां वधीक पंहिंजे अज़ीज़नि खां वधीक पंहिंजे ग़रीबनि खां वधीक हत्ता कि पूरी कायनात का पूरा इंसान का वधीक मां महबूब सां सुभान अल्लाह ऐं रोज़ो उन माण्हू खे आसान लॻंदो आहे जंहिं माण्हू जी महबूब सां मुहबत सुभान अल्लाह रोज़ा अमां असांजे मथां जेके फर्ज़ थिया आहिनि इहा अमां असांखे हिकु यादि पियो ॾियारनि था जॾहिं मुंहिंजे महबूब मदनी जॾहिं मुस्तफा रहमतल आलमीन काफ़िरनि जे ज़ुल्म खां उन्हनि जे इताब खां हुक्म ख़ुदावंदी मुताबिक़ मके खे अलविदा करे मुंहिंजो महबूब जॾहिं पाण मदीने पाक वञनि पिया रस्ते ते जॾहिं हुन गार जे अंदरि पाण क़याम फरमायो मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन एतिरो वक़्तु बुखारा ऐं उञारा रहिया जेतिरो वक़्तु तव्हां असांजे रोज़े जो तव्हां असांजे रोज़े जो टाइम आहे मुंहिंजे महबूब जो वञणु राति जे तारीख़ीअ में जनाब मौला अली मुश्किल कुशा खे पंहिंजे बिस्तर ते सुम्हारे वञणु अमानतूं मुंहिंजे महबूब मौला अली जे हवाले कयूं पाण फरमायूं त सुभाणे इन्हनि सभिनी माण्हुनि खे मुंहिंजूं अमानतूं जेके हिननि मूं वटि रखियूं इहे हिननि खे ॾेई छॾिया ऐं हिननि खे ॿुधाए छॾिया त हबीब ख़ुदा इमामुल अंबिया जेके बि तव्हांजूं अमानतूं मां महबूब वटि हुयूं मां उहे सभु तव्हांखे सुबुह कया ऐं मुंहिंजे महबूब मौला अली मुश्किल कुशा खे इरशाद फरमायो पाण फरमायो त अली इहे अमानतूं ॾेई करे पोइ तूं मूंसां अची मदीने में वञ मदीने जी पंहिंजे बिस्तर ते रहमतल आलमीन जॾहिं हज़रत मौला अली मुश्किल कुशा खे आराम जे लाइ हुकुम फरमायो कुफार सम्झो त शायदि महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जन आराम में आहिनि रात के इंतजार में शैतान उनके सलाह दी तो सभी कौम जा सभी कबीलन जा रईस सरदार ऐं तमाम अवाम नास के गॾु करे महबूब जे घर जे मथां हमलो कजो पोइ जेकॾहिं सुभाणे खां गॾी पइजी वई जेकॾहिं को असांजे मथां ॾंढ पइजी वियो त पोइ असां सभई मिली करे उहो अदा कंदासीं जेकॾहिं को बि हिकिड़े कबिले वारो महबूब अलैहिस्सलाम जे मथां हमलो करे थो ऐं सुभाणे उहा ॻाल्हि हुते ज़ाहिर थी वई त पोइ उहो हिकिड़ो माण्हू ॾंढ न भरे सघंदो दुश्मनी वधी वेंदी तंहिंजे करे शैतान हुनखे इहो मशवरो तव्हां सभई मिली करे हुननि जे मथां हमलो कयो हीअ शैतान जी सलाह लॻा मोहम्मद अलैहिस्सलाम जे हवेली में अल्लाह जो घर मुबारक में उन्हनि मुआसिरो कयो चौधारी तलवार रात जे इंतज़ार में आहिनि त रात अञा कारी थिए रात अञा तारीख़ छाइजे असां हमलो कयूं मुंहिंजे मुस्तफा उन्हनि काफ़िरनि खे ॾिसनि पिया अल्लाह जे रात बाबरकात मोहम्मद अलैहिस्सलाम खे फरमायो त मुंहिंजा महबूब हीअ मिटी खणी तव्हां हिननि काफ़िरनि जे मुंहं में हणो काफ़िरनि जे मुंहं में हणो
ये अंदाज़ी निदा तमा निकली वेंदो मुझे मुस्तफा हुआ मटी मुबारक खई ऐं काफ़रनि जे मुंहं में चलाई अल्लाह ज़ात बाबरकात इन मक़ाम के हिकिड़ा बयान फरमायो त वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा मुंहिंजा महबूब जॾहिं इहा मटी इहा धूड़ तव्हां काफ़रनि जे मुंहं में उछलाई या तव्हां न उछलाई या मां अल्लाह पाण उछलाई मके जा माण्हू गवाह दुनिया जी तारीख़ ॿुधाए थी लेकिन अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब जे इन फेल खे एतिरो त पसंदि फरमायो जो मुंहिंजे मुस्तफा उहा मटी हिजरत वारी राति जॾहिं काफ़रनि जे मुंहं में उछलाए छॾी त ख़ुदा फरमाए त महबूब खे हथ तुंहिंजा हा हथ तुंहिंजा हा दुनिया चवंदी त इहा हथ महबूब जा हा वलाकिन अल्लाह रमा ख़ुदा फरमाए त मां अल्लाह जो जवान इहा को मटी न उछलाई या मां अल्लाह जी ज़ात बाबरकात जे मुंहं में मां विधी मां मौला जी मुंहिंजी पुछा खां कंहिं शख़्स सवाल कयो साईं मौत जे बिस्तर ते जॾहिं तलवार चमकंदड़ हुजनि जॾहिं तलवार चमकंदड़ हुजनि ऐं जॾहिं चौधारी माण्हू पाण में मशवरा करे ऐं महबूब जे जान जे ख़तरे में हू पाण में गॾिजी करे मुस्तफा खे तकलीफ़ ऐं ईज़ा जे लाइ मुतहिद हुजनि पोइ तव्हांखे बिस्तरे ते कीअं आराम आयो मौला ने फरमाया ख़ुदा जी इज़्ज़त जो कसम आहे मुझे जिंदगी में कले में एक सुकून वाली निंड न आई जेका रात महबूब जी बिस्तर ते मूंखे सुभान अल्लाह बात में तव्हांखे मौत जो भउ न थियो बात फरमाए त महबूब जी बिस्तरे जी बरकत अहिड़ी हुई जो मूंखे उहो जन्नत मां नज़र आयो ऐं मूंखे पंहिंजो इन ॻाल्हि ते यकीन थी वियो जो मुंहिंजे मुस्तफा फरमायो त तव्हांखे अमानत ॾेई करे तव्हां मदीने पाक वञो मूंखे इन ॻाल्हि में यकीन थियो त महबूब बड़ा को चयो मां ज़िंदा हूं त कुझु न थी सुभान अल्लाह उन महबूब जे इन अदा के जॾहिं उन हिजरत जी राति इस्लाम ऐं दीन खे फैलाइण जे लाइ इस्लाम जे तकबीरत जे लाइ इन दीन खे तव्हां असां ताईं पहुचाइण जे लाइ मुंहिंजे मुस्तफा मके खे अलविदा कयो मके पाक खे छॾियो ऐं पाण मदीने पाक हिजरत जो इरादो फरमायो अल्लाह जी ज़ात बाबरकात पहिरियों दफ़ो पंहिंजे महबूब खे फरमाए त महबूब वमा रमैत इज़ रमैत वलाकिन अल्लाह रमा इहो तुंहिंजो उछलण न हो या तो हिन जे मुंहं में न उछलाई मां अल्लाह जी ज़ात बाबरकात उछलाई हिन ॻाल्हि ते सभिनी जमायत जो सभिनी दीनी नज़र रखण वारनि माण्हुनि जो हिन ॻाल्हि ते ईमान यकीन आहे त अल्लाह वतन खां पाक आहे अल्लाह वतन खां पाक आहे अल्लाह मिटी खाइण खां पाक आहे वो अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब जे हथनि खे पंहिंजो हथ करार ॾिनो इहा ॻाल्हि मोहबत वारा सम्झी सघनि था इहा ॻाल्हि इश्क वारा सम्झी सघनि था इहा ॻाल्हि उहे सम्झी सघनि था जंहिंजे दिलि जे अंदरि महबूब जे मोहबत जो दर्द हुजे इश्क वारा सम्झी सघनि था छो त अल्लाह जी ज़ात बाबरकात हिकिड़ी जॻह ते न बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे महबूब जी ज़ात बाबरकात लाइ ॿिए मक़ाम ते इरशाद फरमायो वमन युतिर रसूल फ़क़द अता अल्लाह जेको मुस्तफा जी इताअत करे वो इहे सम्झे त इहा महबूब जी इताअत कोन्हे का या अल्लाह जी इताअत सुभान अल्लाह या अल्लाह जी इताअत आहे जेका महबूब जे फरमान ते हलण मुस्तफा जे नक्शे कदम ते हलण अल्लाह खे एॾो त पसंदीदा आहे जो रब्बुल आलमीन उन महबूब जे पुण्य ऐं प्यास खे उन बुख खे पंहिंजे दरबार में एॾो त रुतबो अता फरमायो जो अल्लाह रब्बुल आलमीन ईमान वारनि जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया सुभान अल्लाह घणा थिया रोज़ा फ़र्ज़ कया ऐं जॾहिं रोज़ा फ़र्ज़ थिया रोज़ा में मुक़दमी फ़र्ज़ आहे कहते हर महीने जे टे रोज़ा हज़रत आदम अलैहिस्सलाम की उम्मत जे मथां टे रोज़ा फ़र्ज़ आहे हर महीने जे सिंधी 13 14 ऐं 15 रात फ़र्ज़ आहे उहे महीने में टे रोज़ा रखंदा कंहिंजे मथां ॿ रोज़ा फ़र्ज़ आहे हज़रत दाऊद अलैहिस्सलाम की उम्मत जे मथां विसाल जो रोज़ा फ़र्ज़ आहे लेकिन अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांजे महबूब अलैहिस्सलाम के सदक़े में इहो करम फरमायो जो रमज़ान मुबारक के अंदर
मुझे प्रभु फरमायो त जेको शख्स मुझे उम्मत मां कंहिं ॿिए उम्मतीअ खे रोज़ो इफ़्तार कराईंदो भली वो लूण सां छो न हुजे पाणी जे ढुक सां छो न हुजे मुझे मुस्तफ़ा फरमायो त अल्लाह रब्बुल आलमीन रोज़े इफ़्तार कराइण वारे के सवाब रोज़े रखण वारे जेको अता कयो सुभान अल्लाह वलम यनकुस मिन सौमिही साहब जेतिरे में जो कहण लॻा जो जे करे अल्लाह रोज़े खोलाइण वारे के अजर अता करे त मता रोज़े रखण वारे के सवाब मां अधु लॻे पियो मुझे मुस्तफ़ा फरमायो त रोज़े रखण वारे के सवाब अलॻि मिलंदो ऐं जेको रोज़ो इफ़्तार कराए थो उनखे सवाब पंहिंजे अलॻि मिलंदो अल्लाह जे रहमत जा खज़ाना ख़ाली आहिनि ऐं मुझे मोहम्मद सलाम ने इरशाद फरमायो मुझे उम्मत मां जेको इंसान रमज़ान के महीने में खर्च करे तो अल्लाह रब्बुल आलमीन रमज़ान के महीने जो उन नेमतों को उन जे खर्च जो क़यामत जो नज़ाम को हिसाब न कंदो सुभान अल्लाह बिन नेमतों जो हिसाब थींदो बिन महीननि में जेके तमाशा कयूं था हर शइ जे मुताबिक़ सवाल थींदो अल्लाह सब नेमतों के मथा पूछा करो लेकिन रमज़ान के महीने में रब का जे रहमत पंहिंजे इनायत नेमत रिज़्क़ जे मुताबिक़ कार पूछा नथी सुभान अल्लाह मुझे मुस्तफ़ा फरमायो कुलू कम साइब अत्यब इंदल्लाह मिन रिज़्क़ कहे नबी जी उम्मत के जो एजाज़ हासिल होने को जेको एजाज़ असां वाले महबूब अलैहिस्सलाम की उम्मत के हासिला मुझे मुस्तफ़ा फरमायो जेको रोज़ेदार रोज़ो रखे थो ऐं भुख इन जे करे उन जे वात में बदबू पैदा थिए थी अल्लाह के निगाह में खुदा के दरबार में इन रोज़ेदार की वात की बदबू अत्यब इंदल्लाह मिन रिज़्क़ मुश्क जे खुशबू का वधीक रोज़ेदार के वात की बदबू आहे सुभान अल्लाह जो अल्लाह फरमाए